अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहानी प्रोग्राम सां गॾु आउं तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। शुरू था करियूं हिकिड़ी कहानी। हिकिड़ो बादशाह हो जंहिं पंहिंजी सल्तनत खे तमामु ख़ुशि रखियो। हुन पंहिंजी सल्तनत खे हर शइ ॾेई छॾी हुई, हीरा जवाहरात, राशन, हर शइ उन्हनि खे जेका आहे मुहैया कई हुई। बादशाह सलामत जेको आहे मुतमिन हो त मुंहिंजी जेको आहे रियासत आहे उहो ॾाढी ख़ुशि आहे। पर हिकु ॾींहुं बादशाह हिकु नज़ारो ॾिसंदो आहे, हिकिड़ो माण्हू गटर में हथु विझंदो पियो आहे। गटर में हथु विझी करे कुझु कढण जी कोशिशि कंदो आहे त बादशाह सलामत इहो नज़ारो ॾिसी करे वज़ीर खे चवंदो आहे, वज़ीर चवंदो आहे जी साईं, चवंदो आहे हीउ जेको माण्हू आहे जेको गटर में पियो हथु विझे इनखे वठी अचो। वज़ीर चवंदो आहे जी साईं। वज़ीर हुन ॾांहुं वेंदो आहे ऐं वज़ीर उन माण्हू खे दरबार में वठी ईंदो आहे। बादशाह सलामत हुन खां पुछंदो आहे त तूं गटर में छो विझी रहियो आहीं? जी बादशाह सलामत, असल में मुंहिंजो हिकु सिक्को उन गटर में किरी पियो आहे ऐं उहो कढण जी कोशिशि पियो करियां। बादशाह सलामत उनखे चवंदो आहे त आउं तोखे उन जे सिके जे बदिले 5 सिक्का थो ॾियां। उहो हुनखे ॾींदो आहे 5 सिक्का ऐं 5 सिक्का उहो खणी करे हलियो वेंदो आहे। ॿियो ॾींहुं थींदो आहे, ॿियो ॾींहुं वरी इहो नज़ारो ॾिसंदो आहे त बाबा हू गटर में हथु विझो वेठो हूंदो आहे माण्हू। बादशाह सलामत खे वरी थोरो थींदो आहे, चवंदो आहे वज़ीर खे हिनखे वठी अचो। हू वरी दरबार में ईंदो आहे, चवंदो आहे त छा मसइलो आहे? चवंदो बादशाह सलामत, मुंहिंजो सिक्को जेको आहे न उहो गटर में रहिजी वियो आहे, उहो बि कढण जी कोशिशि करियां। चई मां तोखे 5 सिक्का ॾिना त तूं वरी उन सिके जे पुठियां लॻो पई। चलो ख़ैरु आहे, तोखे आउं 10 सिक्का थो ॾियां। हू हुनखे 10 सिक्का ॾेई छॾींदो आहे ऐं हू वापसि हलियो वेंदो आहे। बादशाह सलामत खे थींदो आहे त भाउ हाणे हिनखे मूं एतिरा सिक्का ॾेई छॾिया आहिनि त हाणे थी सघे थो हीउ गटर वटर में हथु न विझे, इहा बि रक़म वॾी आहे। 3 ॾींहं जॾहिं ॾिसंदो आहे नज़ारो त 3 ॾींहं बि हू उन गटर में हथु विझी वेठो हूंदो आहे। बादशाह सलामत खे कावड़ ईंदी आहे। बादशाह सलामत वज़ीर खे चवंदो आहे त इन हमरा खे वठी अचो। हू जॾहिं दरबार में वठी ईंदा आहिनि, बादशाह सलामत कावड़ में पोइ छा कंदो आहे त मूं तोखे 5 सिक्का ॾिना, वरी 10 सिक्का ॾिना, तूं गटर में छो विझो वेठो आहीं? चई बादशाह सलामत, जेको मुंहिंजो सिक्को गटर में आहे मूंखे उहो सिक्को थो खपे। त दोस्तो, हर कंहिं इंसान जो माज़ी हूंदो आहे ऐं माज़ी में हिकु गटर अहिड़ो हूंदो आहे जंहिंमां असीं निकिरी कोन सघंदा आहियूं ऐं असांखे उन गटर मां निकिरणु घुरिजे। जेकॾहिं असीं माज़ी में रहिजी वियासीं त रहिजी वेंदासीं। जेकॾहिं उन माज़ी खे असीं खोटंदासीं पिए, उन माज़ी खे जेकॾहिं असीं ॾिसंदासीं पिए, उहो सिक्को कढण जी कोशिशि कंदासीं त असीं कोन करे सघंदासीं, अॻियां कोन वधी सघंदासीं। हुन माण्हू वांगुरु मूं 15 सिक्कनि खे कोन ॾिठो, उन हिकिड़े सिके खे ॾिसी करे मूं 15 सिक्का भुलाए छॾिया। उन्हनि 15 सिक्कनि मां घणो कुझु करे पियो सघियसि। त पंहिंजे माज़ी खे माज़ी रहणु ॾियो, उन मां निकिरी करे अॻियां वधण जी कोशिशि करियो, पंहिंजे फ्यूचर जी सोचियो ऐं तव्हां घणो कुझु करे सघो था। जेकॾहिं पंहिंजे माज़ी में रहिजी विया सो रहिजी विया, जेको निकिरी वियो त उनखे अॻिते वधण जा घणा चांस आहिनि। त दोस्तो, उमेदु आहे तव्हांखे हीअ कहाणी पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे हीअ कहाणी पसंदि आई आहे त असांजो चैनल सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट करियो। महिरबानी।